दुनिया जा फ्लैश पॉइंट्स आहिनि उनमां कश्मीर हिकिड़ो वन ऑफ देम आहे, अहम आहे, हिकिड़ो सेंसिटिव पॉइंट आहे। लेकिन आउं नथो सम्झां त ॿ शयूं मुंहिंजे ख़्याल में। आउं हिकिड़ी शइ त इहो नथो सम्झां त ट्रंप या अमेरिका जेका आहे उहा टियाकड़ी कंदो, छाकाणि त इंडिया जी स्टेटेड पोज़ीशन इहा आहे त हू कंहिं बि टीं धुर खे विच में न आणणु ॾींदो, छाकाणि त हुन वटि केस कमज़ोर आहे। तंहिंजे करे हू हिन खे बायोलैटरल रखणु चाहे थो, ॿ तरफ़ी रखणु चाहे थो, हिन में को टीं धुर खे नथो ॾियणु चाहे। ऐं वेस्ट खे या अमेरिका खे इंडिया जी एतिरी हुनजो डार्लिंग थियल आहे फ़िलहाल, जो तव्हां ॾिसो त इवन आईफोन ऐं हिननि जी जेका हाणे जेका प्रोडक्शन आहे उहो बि चाइना खां इंडिया ऐं वियतनाम ॾे शिफ्ट थिए पई। त आउं नथो सम्झां त हू अमेरिका, लेकिन अमेरिका इहो बि बहरहाल करे न चाहींदो त हिते को वॉर थिए, छाकाणि त वॉर सां पाकिस्तान त ज़ाहिर आहे, लेकिन इंडिया जेको जंहिंखे हू चीन जे साम्हूं हिकिड़ी बला करे ठाहिणु चाहिनि पिया, उहा न रही सघंदो। हुनखे बि कापारी धकु लॻंदो न, जेतिरो ख़ुदा न ख़ास्ता असांखे लॻंदो ओतिरो हुते बि थींदो। ऐं ॿी ॻाल्हि त चाइना हिन ख़िते में अगरि अहिड़ी का ख़ुदा न ख़ास्ता वॉर थींदी त चाइना हिन ख़िते में वधीक हिकिड़ो ताक़तवर क़ुवत तौरु साम्हूं ईंदो ऐं हुनजो हाणे नथो चवां असांजे पारां विढ़ंदो, लेकिन हुनजो झुकाव ज़ाहिर पाकिस्तान ॾे हूंदो त इंडिया उहा शइ हाराए। मूंखे संभाव हाणे इहो महसूसु थिए थो त किथे न किथे ॻाल्हि सम्झ में अचे पई ऐं जेके जंग जा बादल छाइजी विया हुआ हाणे हू छटणु शुरू थिया आहिनि। बाक़ी हाणे ॿिन्ही पासनि खां शयूं थींदियूं, मिज़ाइल जा टेस्ट असां बि कया आहिनि, हू बि कुझु न कुझु करे रहिया हूंदा, ऐं लफ़्ज़नि जी जंग बि थींदी, पोइ किथे किथे बॉर्डर ते तलख़ियूं बि थींदियूं, प्रॉक्सी वॉर्स, हुननि जो जेको स्पॉन्सर्ड टेररिज़म थिए थो बलूचिस्तान ऐं KP ऐं सॼे मुल्क में, उहो हू कोशिशि कंदा वधाइण जी। त पर हू सिधी रीति मूंखे ईअं महसूसु थिए थो त जंग जा जेके सिधी जंग जा को ख़दशा या इम्कान हुआ उहा हाणे झका थियणु शुरू थिया आहिनि।